चक में सियासी मुखालफ़न सूबेदार जे बदली ऐं मुक़ररीअ खे अना जो मसइलो बणाए शहरनि खे ॿिनि धड़नि में विरहाए हिक ॿिए जे साम्हूं बीहारे छिकताण वारी सूरत हाल पैदा कराए छॾी आहे। 5 ॾींहं अॻु सूबेदार आमिर हयात उर्फ चुलबुल पांडे रमज़ान शरीफ़ ऑर्डिनेंस ते अमल कराइण लाइ अहलकारनि जे जथे सां शहर जे होटलनि ते छापा हया। उन दौरान होटल मालिक मुनवर सेठार ऐं सूबेदार विच में मुंहमारी थी, जंहिं तां मामिलो माराकुट खां वधी गिरफ़्तारीअ ताईं पहुतो त होटल मालिक ऐं संदसि बिरादरीअ जा माण्हू ऐं शहरी सूबेदार ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। उन खां पोइ गुज़िरे 4 ॾियारनि ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहण ते खेसि हटायो वियो। सूबेदार जे बदलीअ ख़िलाफ़ हिमायत में ॿिए धड़े जा माण्हू बि रोडनि ते निकिरी एहतजाज कयो, जंहिं सबबि शहर में छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। सूबेदार जे मुखालिफ़ धड़े जो चवणु आहे त हुन शहरनि सां नाहक कयो आहे। कम जो तक़रीबन भी 30-35 चोरी थी चुकियूं। सोलर लथा ढोर कहिजी विया, ढोरनि वारा माण्हू या सोलर वारा दाहूं खणी विया, कुका कयोसीं, असां ज़ुल्म आहे, असां ज़्यादती आहे, असांखे चोरी कोन्हे मिलनि, चोरियूं असांखे चोरी ॾाराए ॾियो, असां तव्हां चऊं था त कोई असांखे रिज़ल्ट नथो मिले पियो। उनखे चए आप दीवार ऊपर करो, बसि दीवार ते ऊपर कर, तूं चोरी त ॻोल्ह न, चोरी ॻोल्हण खां जवाबु ठुप जवाबु नतीजो इहो निकितो जो हाणे इहा असांखे टियों ॾींहुं ख़बर पई आहे त हिन हिकिड़ो अकुबत खानो ठाराए छॾियो आहे, जिते शरीफ़नि खे वठी करे ब्लैकमेल करे उनखे धक कुटे वरी उनजी मूवी भरे करे वरी उन्हनि माण्हू जेके इशारो ॾियनि था पिया उन्हनि खे ॾेखारे त ॾिसो कीअं रड़ी थो करे, कीअं छा थो करे पियो। माना हिकिड़ी हद खां वधीक किरियल हरकत हिन शुरू करे छॾियूं। कसम थो खणे पियो त मां पैसा न खाईंदो आहियां, पर हद इहा थी वई त मस्जिद में वेही उनजी निमाइंदो वठी मस्जिद मंझि पैसा थो वठे पियो। हिकिड़े अमरा खां 1,20,000 वरिता मस्जिद मंझि विहारे करे। रमज़ान ऑर्डिनेंस जे हवाले सां 5 बजे हुन होटल वारनि खे चयो बाबा 5 खां पोइ तव्हां दुकान होटल पंहिंजा खोलियो, पर होटल जेके खुलिया उहे 6:15 बजे होटल खुलिया। कंहिं हिकिड़े वॾेरे इशारे ते हुननि पंहिंजो इहो एक्शन खयूं, बहानो ॾिनो उनजो रेडीअ जो, पर असुल हक़ीक़त इहा न हुई। असुल रांदि इहा आई त हुनखे माना इहो वरी ग़रीबनि खे तंग करे जीअं इहे वॾेरा इहे माण्हू माॾे पुॼी करे ऐं मूंखे जे इलाज कनि त मां हुनखे छॾायां, माना उहो पंहिंजी हिकिड़े वॾेर पे चमकाए पियो पंहिंजी। उहा शहरनि खे इहा ॻाल्हि न वणी त उहा हेॾी ज़्यादती सूबेदार छो थो करे पियो। ॻाल्हायूं सही, रेडियुनि वारनि जी पंहिंजी फ्रूट वारनि जी सां ज़्यादती पंहिंजे लेखे कयूं, हद खां वधीक ज़्यादतियूं। हाणे जॾहिं हिन ज़्यादतियुनि खां पाणी सिर खां चढ़ी वियो पोइ हिन जे ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद थियो, रेडियूं निकितियूं शहर मंझि, शहर बंदि थियो, तंहिंखां पोइ हीअ कैंप लॻी। असां हे मजबूरियूं कयूं, असांजी का ज़ाती हुन सां जंग कोन हुई, जंग हुई किरदार जी, त हुनजो जेके किरदार शहर में रहिया उहो पंहिंजी ड्यूटी करण में नाकाम वियो। हीअ मसइलो जेको आहे इहो सियासत खां हटियलु आहे, हे समाजी कमु आहे। हिकिड़े माण्हू सां ज़्यादती थिए थी, उनखे सियासी जे करे को रंग सियासत त उहो थो करे पियो त जॾहिं पंहिंजो चुलपुल जॾहिं थो वञे थो पियो उन खां पोइ जुलूस थो कढाए पियो, सिर्फ़ु इन करे त मुंहिंजी वॾेर पे हाणे ठुप थी वञे पई। ॻाल्हि हक़ीक़त इहा ई आहे, हुनखे पंहिंजी वॾेर पे जे ख़तरो वेठो आहे त हाणे मुंहिंजी वॾेर पे उहो पाण खे हाणे वरी ज़िंदा करण जी कोशिशि करे। असां त चऊं त तूं शहर में रहे थो पियो, शहर जो नुमाइंदो बि आहे, त शहरनि जो अहसासु कर, शहरनि खे कुटाए न, शहरनि खे माराए न, ब्लैकमेल शहरनि खे न कर। असां इहे ब्लैकमेल करणु ॾींदासीं बि कोन, भली खणी सुभाणे रिज़ल्ट छा बि मिले, असांखे इन रिज़ल्ट जी परवाह कोन्हे का। 6 तारीख़ बि जेको आहे शाम जो ओचितो जेको आहे सो पुलिस जी कार्रवाई थी होटल वारे सां। पहुतासीं, असां कोशिशि कईसीं, अचो जो आमिर हयात सां मिलियासीं, वञी शहर जा मुज़िम माण्हू साईं हाणे मसइले खे जेको आहे दरगुज़र कजे, जेको बि आहे शहर वासी तव्हांखे बि रहणो आहे, शहरनि खे बि हिते रहणो आहे। हू तेश में हुयो, उन का ॻाल्हि न ॿुधी। आख़िर असां शहर जा माण्हू 2 कलाकनि खां पोइ कोशिशि करण जे बावजूदि मोटी आयासीं, को रिस्पॉन्स न मिलियो। शहर वारा माण्हू तेश में हुया, उन सां ज़्यादती थी हुई, स्थान ते माण्हू काफ़ी गॾु हुया। उन वरी जेको आहे सो पंहिंजी कार्रवाई कई, हिन बि पंहिंजी कार्रवाई कई। पुलिस पंहिंजी दाॿे खां हटी कोन पई, माण्हुनि खे लठियूं बरसाए पई, माण्हुनि खे जेको हिरासां करे पई। इन जी कोशिशि इहा हुई त माण्हुनि खे जेको आहे सो दॿाए जेको आहे सो असां इन जो आवाज़ु बंदि कयूं। सो असां चाहियूं था पिया त असांजे शहर में अमन अमान हुजे। असां कंहिं बि मामले में हर तरह इहा कोशिशि कंदा आहियूं त इहो ख़ुशि असलूबी सां ऐं अमन अमान सां ऐं भाई बंदी सां इहो मसइलो हल थी वञे। पर हिते बलदियाती इलेक्शन खां पोइ धड़ाबंदी थी वई आहे। कोशिशि असां इहा आहे त शहर में असां तरक़ियाती कम बि करायूं ऐं इहा धड़ाबंदी बि ख़तमु करायूं। कुझु अनासर अहिड़ा आहिनि जेके असांखे जेको आहे सो अमन अमान जे मामले में रुकावटूं बणियल आहिनि। अलाह खे दुआ आहे त असां पंहिंजे शहर खे पंहिंजे प्यार मोहबत सां हलायूं। जेको माहौल हींअर जुड़े पियो या जुड़ियो आहे उहो इहो आहे त एसएचओ चक चुलबुल पांडे जो जेको किरदारु हुयो उहो समाज जे केयर टेकर वारो न हो।
पर समाज जे अंदरि समाज जे फ़र्दनि खे ग़ुलाम सम्झी करे उन्हनि ते टार्चर कयो वञे पियो। बाक़ी रहियो साल सियासत खां हटी करे असां शहरी इहो सोचूं त हिन शहर में गॾु रहणो आहे, गॾु जीअणो आहे, गॾु मरणो आहे, वास्तान नज़रियाती इख़्तिलाफ़ हुअणु खपे, सियासी इख़्तिलाफ़ हुअणु खपे, पर शहर जी बहितरी लाइ जेकॾहिं असां गॾिजी शाना बशाना भाउ खे भाउ सम्झी अॻिते वधूं त जेका असां वटि राय जुड़ी आहे नफ़रतुनि जी, ऐं नफ़रतूं हमेशह समाज खे पोइते धिकींदियूं आहिनि, इन नफ़रतुनि जी राय खे ख़तमु करणु खपे। मां ईअं चवंदुसि त सभु दोस्त शऊरवंद हर तंज़ीम सां वाबस्ता माण्हू जेको SHO हिते रही करे कमु करे वियो, हू त करे वियो, पर हाणे रहणो असांखे आहे, भोगणो असांखे आहे। अहिड़ो को बि अमल न कयूं जो असीं पोइते परे पऊं वञूं। SHO चक अॻ में पूरे होटल वारनि खे 5 बजे जो टाइम ॾेई आयो त उहा 5 बजे खां पोइ होटल खोलिजो, ऐं हुननि हे 5:30 साढे 6 बजे दारे हुननि होटल खोलिया आहिनि। वाकई इहा ॻाल्हि थी आहे। उनखां पोइ हिन में हिकिड़ो ॿियो मसइलो ॿुधाइनि था त SHO कुझु होटल वारनि खे इहो चयो त बाबा रेड़नि वारनि खे अॻियां बीहण ॾियो। होटल वारनि उन ते मना कई त असां हिन खे बीहण न ॾींदासीं, ऐं इन ख़ासि मुनवर सेठार उन्हनि खे मना कई त मां उन्हनि खे बीहण न ॾींदुसि। ऐं असां सम्झूं था उन तेश में अची करे SHO उनजे मथां पुलिस गर्दी कई ऐं इहा दहशतगर्दी करे माण्हुनि खे पकिड़े ऐं उनखे जेल में जॾहिं विधो वियो, ऐं असां जॾहिं उनखे छॾण लाइ वियासीं, चयो तव्हां हाज़िर ज़ामिन ते उनखे छॾियो, त हुननि इहा ॻाल्हि कई त असां हिनखे छॾण लाइ तयारु न आहियूं। असां वरी कोशिशि कई, चई बाबा तव्हां ॿाहिरि जेके माण्हू हुननि खे हटायो, होटल वग़ैरह तव्हां खोलायो त माण्हू असांखे छॾियूं था। असां कुझु माण्हू ॿाहिरि निकिरी अची अॼु होटल वारनि खे मेड़ करे इलाज करे होटल खोलायोसीं, एहतिजाज ख़तमु करायोसीं। बाद में वियासीं जॾहिं थाणे ते, उन्हनि SHO साहिबु चयो त मां FIR कटी छॾी आहे। 23 माण्हुनि ते FIR कटी वई आहे। हाणे 23 माण्हू माना न को हुन में गोड़म हुया, न ॻाल्हि हो। हुननि जेके माण्हू गिरफ़्तार कया 5 माण्हू हुन वक़्तु गिरफ़्तार हुया, त उन्हनि सभिनी ते हुननि FIR कटे छॾी, ऐं असांखे बि हुननि FIR में नालो ॾियण जी धमकियूं ॾिनियूं, ऐं जंहिं ते असां मजबूर थी करे असां चुप करे ॿाहिरि निकिरी आयासीं। वरी ॿीहर मोटी आयो, हुनखे ॿधी करे लाकअप करे आयो। 2-3 माण्हू ॿिया बि खणी वियो होटल वारा, उनखे ॿधी करे वरी मोटी आयो। वरी डंडा खयईं, चई मां तव्हांखे न छॾंदुमि, ईअं कंदुमि, सभिनी ते FIR कंदुमि। वॾा दहमान के इलाही माना हिन सां डंडे बरदार आहिनि। को वायरलेस ऑपरेटर आहे, जुआ हलाईंदो आहे सरेआम, उन माण्हूअ जो इहो किरदारु आहे असां वटि चक में। उहो पाण खे बदमाश थो सम्झे। अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। हा गुंगो आहे, हुन वटि ख़बर ई न आहे हुनखे त छा थो ॻाल्हायां मां। ईअं 120 जी स्पीड तां टन हणंदो आहे, न कंहिं माण्हूअ जो ख़्यालु कंदो आहे, न कंहिं रेडीअ जो। हिकिड़ो पुटु था चवनि, ख़बर न आहे उहो पुटु बि अथसि न, हुनखे बि क्लेशन हथ में आहे, सरेआम बदमाशी कंदो आहे। हिमायती धड़े जो चवणु हो त संदसि बदिलीअ सां अमन अमान जी हालत ख़राब थींदी। जेकॾहिं हिकिड़ो सुठो ऑफिसर अचे थो, उहो अमन अमान ॾिए थो, कमियूं कोताहियूं हर हिक में हूंदियूं आहिनि। अलाह जी ज़ात सिर्फ़ु परफेक्ट आहे। थी थो सघे वाक़ई हिन मां ॿियूं माण्हुनि खे शिकायतूं कुझु हुजनि, पर जेॾी नमूने सां इहे पेश कयो वियो आहे, हाणे इहो अमन अमान कुझु माण्हुनि खे वणे नथो पियो। जेको पॉलिटिकल जेको क्रिमिनल हिकिड़ो एलिमेंट आहे, शहर खां ॿाहिरों वारा माण्हू जेके आहिनि, जेके ॾोहनि में इन्वॉल्व हूंदा आहिनि, उहे शहर में अची करे एहतिजाज था कराइनि पिया। उहे चाहिनि था पिया त रुख अहिड़े तरफ़ वञे त जीअं हिन जे ख़िलाफ़ु वञे त हीअ वञे, हिन रोड ते वरी बदमनी पैदा थिए, हालात ख़राब थियनि, ऐं हितां जे माण्हुनि जो जीअण जंजाल थिए। पॉलिटिकल बदिली आहे, हिकिड़ो मख़सूस हिकिड़ो ग्रुप आहे जेके हुन जे लाइ चाहिनि था पिया त हुन जी बदिली थिए। ऐं न त तव्हां ॾिसो, सभ खां पहिरियों पुलिस जो बुनियादी कमु आहे अमन अमान। जेकॾहिं अमन अमान सही आहे त ॿियनि शयुनि खे बाबा तव्हां छाजे करे रुख नथा विझो पिया, ॿियनि शयुनि खे तव्हां इग्नोर कयो, तव्हां ॿियनि खे माफ़ु कयो। असां हिकिड़ा अमन अमान में महरूम असांजो तबिको रहियो आहे, हिन पासे वारो। असांजे लाइ अमन अमान इहा आहे जीअं हिन दुनिया में जन्नत। बहितरीनु SHO आहे, कंहिं बि मज़हब परस्ती या कंहिं सां बि कुझु न कंदो आहे। जेको हूंदो आहे हर कंहिं सां साॻियो उन्हनि खे जेको आहे प्रोटोकॉल ईंदो आहे। लेकिन काफ़िलो हो त काफ़िले जे हिसाब सां उन्हनि खे उहो साॻियो प्रोटोकॉल ॾिए पियो। जेकॾहिं साईं हुसैन साहिब ते आयो कंबर वारो त उन्हनि खे साॻियो प्रोटोकॉल ॾिए पियो। या असां जमात ते को कुझु हूंदो आहे त उन्हनि खे साॻियो प्रोटोकॉल ॾींदो आहे। इहे जेको वाहिद न्यूट्रल SHO आहे, उनजे अचण खां वॾो अमन थी वियो आहे। इन खां अॻु में जेके SHO आहे उहे कानवाई असां जेको आहे जहान खां चकर ताईं जॾहिं असां ईंदा हुआसीं, अवां बि पाण हितां जा तव्हांखे इहा बि ॼाण आहे त सवाइ कानवाई हिते माण्हू पुॼी न सघंदा हुआ। जॾहिं खां SHO आयो आहे त काथे बि काई पिकट न आहे। बिना हुनजे जेके माण्हू राति जो 2 बजे 3 बजे जेके ईंदा आहिनि, बिना भोले जे ईंदा आहिनि। उनखे मद्देनज़र रखे चुलबुल साहिब खे जबरी तौर ते मोकिलियो आहे या उनखे माना ट्रांसफ़र कयो आहे, वलालम ख़ुदा बहितर थो ॼाणे। लेकिन जॾहिं इहा माना ख़बर जनरल पब्लिक खे पई आहे, सब्ज़ीअ वारनि खे, फ्रूट वारनि खे, आम आवाम खे, हर इदारे खे ख़बर पई आहे त हुन रोज़ो खोलण जे टाइम
पुरअमन ऐं वॾे ज़ोर शोर जे अंग सां एहतजाज कयो आहे ऐं पंहिंजो माना हुननि एम ॿुधायो आहे त असांखे चुलबुल साहिबु खपे। चुलबुल साहिबु हिकु अमन जो असां गहिवारो हुयो ऐं हिकु सुठो जेको आहे सो ऑफिसर हुयो। उन खां पोइ जेको आहे सो हुनजी प्लानिंग प्री प्लानिंग तमामु बहितर हुई, असां हुन मां मुतमइन हुआ। हे असांजो माना आज़मायल आहे पंहिंजो ऑफिसर, नओं ख़बर न आहे कहिड़ो ईंदो की अलाए केतिरा आया केतिरा विया। हिन हिकु वाहिद ऑफिसर जे अचण सां ई अमन थियो आहे। इन खां अॻु में असां अमन जो न ॾिठो आहे। रोज़ चोरी डकैती रिसेंटली तव्हांखे ख़बर हूंदी त हाणे माना जेको आहे सो कुझु 2 या 4 ॾींहं पंहिंजो आमिर साहिबु छुटीअ ते वियो, उन जे विच में हिकु ट्रैक्टर ऐं साईं अब्दुल्ला जे पंहिंजो वॾी साईं हस्ती आहिनि, उन्हनि जे पुट जी मोटर साइकिल जी फुर थी। नंढियूं नंढियूं चोरियूं अहिड़ियूं जेके अञा ताईं साम्हूं न आयूं आहिनि, इहे माना उरूज ते अची वियूं 4 ॾींहंनि में। चक जा कुझु क्रिमिनल माण्हू आहिनि, उहे नथा चाहिनि त हिते अमन हुजे। समाजी बुरायूं आहिनि, जुआ हलंदी आहे, आकड़ा पर्ची, उन्हनि जे ख़िलाफ़ु हो। या रमज़ान शरीफ़ जो एतिराम कराए पियो, होटल ते बंदि। असां मुस्लमान आहियूं, उनजो ऑर्डिनेंस क़ौमी असेंबलीअ पास कयो आहे, हो सिर्फ़ु अमल थो करायो, कानून खे फॉलो था कराए, पर माण्हू अनारकी चाहिनि था। इन जे करे हो चवनि भलो ऑफिसर आहे, नथो वणे। अफ़रा तफ़री वारो माहौल पाण बणायो वियो आहे, को वॾो मसइलो न आहे। जेकॾहिं हुन कंहिं हिकिड़े माण्हू खे ॿधो आहे, उहो पाण क्रिमिनल आहे। पॉलिटिकल हथ आहे, छाहे करे हुनजी सियासत ई पुलिस ते हूंदी। हाणे जेकॾहिं हिकिड़ो गैर जानदार SHO आयो आहे, हुनजी नथो ॿुधे त उहो चवनि था न हुजे इहो। बुख हड़ताल कंदासीं, रोड बंदि कंदासीं। असां IG सिंध AD ख़्वाजा खां घुरा था कयूं त फिलफोर हुनखे रखियो वञे। सान्या मंधुरिन शहर में पैदा थियल सूरत हाल ते गणती ज़ाहिर कंदे मुतालबो कयो आहे त सूबेदार जे बदिली ऐं मुक़ररीअ खे अना जो मसइलो न बणायो वञे, जीअं शहर में अमन अमान ऐं भाईचारे वारी फिज़ा ॿीहर क़ाइमु थी सघे। कैमरामैन JM महर सां गॾु मोड़ो महर, सिंध TV न्यूज़, सखर।